बात ये है कि दरिया की जो डिस्टेंस है या विड्थ है, अगर आप गुड्डू के ऊपर देखेंगे कहाँ पे 11 मील है, कहाँ पे 4। अब टोड़ी के सामने दरिया क्लोज होता है, सिंधी में पाण चऊं सोड़ो थो थिए। साम्हूं कादरपुर जेको गैस फील्ड वारा आहिनि हिन पासे बंदि असांजो सोड़ो थो थिए, 4-5 माइलनि जे विच में आहे। अॻियां 11 मील त हेठि बि दरिया वॾो आहे, हिते असांजो दरिया अची सोड़ो थो थिए। 6,09,000 थियो आहे पंजनत, 2 लख अॼु हले पियो 20,000 जे क़रीब तोसा खां पाणी हेठि। चाचरा वटि असीं एक्सपेक्ट पिया कयूं त इहो पाणी 2 लख 10 बीहंदो, जे 6 ऐं 2 कयूं त 8, 8 मां घणो पाणी पाण घटि कंदासीं गुड्डूअ ताईं, लख घटि कयूं। पर पाणी जेको असांखे डपु हो त सुपर फ्लड थी वेंदो हलियो, उहा सूरत हाल कोन्हे का, उहा अञा ताईं ॾिसण में कोन थी अचे सूरत हाल। हेसि ताईं जी पोज़ीशन अलाह जो करम इहो आहे, असां तयारी सुपर फ्लड जी कई आहे, पर पंजनत ते असां सिंध वासियुनि खे ॿुधायो पियो त पंजनत पाणी केतिरो अटेंड कंदी। हींअर पंजनत लही वई आहे, 10 कलाक 6,09,000 पाणी रहियो ऐं हाणे पाणी उते 5,27,000 आहे, माना तक़रीबन को 90,000 क्यूसेक जे क़रीब पाणी लाथ ॾिनी आहे पंजनत ते। टोड़ी के सामने दरिया क्लोज होता है, सिंधी में पाण चऊं सोड़ो थो थिए। साम्हूं कादरपुर जेको गैस फील्ड वारा आहिनि हिन पासे बंदि असांजो सोड़ो थो थिए, 4-5 माइलनि जे विच में आहे। अॻियां 11 मील त हेठि बि दरिया वॾो आहे, हिते असांजो दरिया अची सोड़ो थो थिए। हिन लाइ असां हींअर ई सेक्रेटरी एजुकेशन असांजो टेक्निकल सेक्रेटरी आहे ऐं उनखे बि असां चयो आहे, CM साहिब जूं डायरेक्शन्स आहिनि, पार्टी क़यादत जूं डायरेक्शन्स आहिनि त इन जो कहिड़ो हल कढिजे जो दरिया हिते टोड़ीअ वटि हमेशह अची विढ़े थो, छा हिते दरिया सोड़ो थी थिए, ॿई पासा बंदनि जी घटि में घटि पॉइंट हा सोड़ थी थिए। हा नंढड़ो कोन्हे,